ज़हर ज़िंदगी ओठो जीअं ज़ख़्मी थियो रस्ते ते पहुतो त हुनखे उतां खणी वञण वारो इहो गोर हुयो। छा सरकार तव्हां हुन माण्हूअ खे सुञाणो था? सिर्फ़ु सुञाणा कोन थो पर गोर मुंहिंजो पुराणो साथी थी रही चुको आहे। बाबा साईं जेकॾहिं रबनि चाहे तिन सौट खे सीने वारी गोली हणिया पर रबनि बचाव वारी गोली हयसि। रबन मां त चाहियां थो ईअं न थियणु घुरिजे हा। एॾे वॾे दुश्मन खे ईअं वञण न ॾी हा। कहिड़े हिन सुकून जी निंड सुतो पियो आहे जेकॾहिं हिन छुरे सां मां हिन जी इच्छी कपिड़ो छॾियो त खुरड़े बि न मिले। इन्हनि ज़ालिमनि खे एत सज़ा नाहे ॾियणी। इनखे खणी हली रईस जे हवाले कयूं था। अबा रबन पुट वरी वञी थो। हा मां वञणो त आहे जेकॾहिं असां अॻ में ई हथियार हिन ज़ालिमनि ख़िलाफ़ खणूं हा त न असांजो घर बर्बाद थिया ऐं न मीराओ खां जुदा थिया। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।